नाज़रीन, कराची जे इलाइक़े कोरंगी महरान टाउन में हथियार बंदन धरती टीवी जी गाड़ी ते फायरिंग कई, जंहिं दौरान न्यूज़ कास्टर ऐं ड्राइवर मौतज़ार तौर बची विया। सहाफ़ियुनि जो चवणु आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम नबी शाह, धरती टीवी जो रिपोर्टर ग़ुलाम मुर्तज़ा शाह। राजधानी वाले शहर कराची कोरंगी महरान टाउन में जो धरती टीवी जी गाड़ी से हमलो किया वियो, उन जे खिलाफ़ जो है सो ग़ुलाम नबी शाह प्रेस क्लब पारा एहतिजाजी मुज़ाहिरो करे जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी जो मुतालबो किया वियो आहे। इन हवाले से असां जेके सहाफ़ी दोस्त भी गॾु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। धरती टीवी जी जेका कराची में गाड़ी ते हमलो थियो आहे उनजी सख़्त में मज़म्मत कयूं था ऐं असां IG सिंध ऐं वज़ीर आला मुराद अली शाह खां मुतालबो कयूं था त मामले की जांच करे साफ़ इंसाफ टीवी जी गाड़ी ते कराची में थियल हमले की सख्त कदर में मज़म्मत कयूं था। असां टीवी जी गाड़ी ते थियल हमले के आज़ाद साहब जे बार समझूं था। असां IG सिंध ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयूं था त धरती टीवी जी ऑफिस ते थियल हमले जी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन खां पोइ सिंध में जिते भी आज़ाद साहब जे बार थियनि उन्हनि सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करे। सहाफ़ियुनि जा चवण ॿुधो, हिननि जो मुतालबो आहे IG सिंध तोड़े वज़ीर आला मुराद अली शाह खां जेको सहाफ़ियुनि जे मथां आज़ाद सहाफ़त जे मथां कराची में हमलो कयो वियो आहे, उनजी जेको आहे सो उन में मुलविस जेके जवाबदार आहिनि उनखे कानून जी गिरफ़्त में आणे ऐं सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं आज़ाद सहाफ़त सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन हमज़ा अली आरई सां गॾु सैयद मुर्तज़ा, धरती न्यूज़, ग़ुलाम नबी।